सिंध जे एक्साइज़ खाते वारे वज़ीर मुकेश कुमार चावला चयो आहे त हुकूमत गाॾियुनि ते अजरक वारी नंबर प्लेट लॻाइण जो फ़ैसिलो कंहिं बि सूरत में वापसि न वठंदी। हिकु निजी टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे मुकेश कुमार चावला वाज़े कयो त अजरक वारी नंबर प्लेट सभिनी मोटरसाइकिल ऐं गाॾी वारनि खे लॻाइणी पवंदी। सिंध हुकूमत इहो फ़ैसिलो कंहिं बि सूरत में वापसि न वठंदी। हिन चयो त अजरक असांजी सकाफ़त आहे, कंहिंखे छो तकलीफ़ थी रही आहे। नंबर प्लेट ते कायदे आज़म जे मज़ार ऐं सिंध हुकूमत जो लोगो बि मौजूदु आहे। मुकेश कुमार चावला जो चवणु हो त इहे नंबर प्लेटूं 2021 खां जारी करे रहिया आहियूं, पर कुझु लासानी माण्हू इहो इशू बणायो ऐं लासानियत पखेड़ी वई आहे। जॾहिं त सिंध सरकार जे अहिड़े फ़ैसिले खां पोइ ट्रैफिक पुलिस पिणु कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई कंदे मोटरसाइकिलनि ऐं कार मालिकनि जो चालान काटियो पियो वञे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध सरकार पारां अजरक वारी नंबर प्लेट लॻाइण वारे फ़ैसिले ते हर हाल में अमल कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मुकेश कुमार चावला चयो आहे त अजरक वारी नंबर प्लेट सभिनी मोटरसाइकिलनि ऐं गाॾी वारनि खे लॻाइणी पवंदी। सिंध हुकूमत इहो फ़ैसिलो कंहिं बि सूरत में वापसि न वठंदी।